सिंध जे सकाफ़ती विरसे कलंकर ढंग जे कंधीअ ते सिंधी सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां कलंकर सकाफ़ती रिहाण जे उनवान सां तकरीब कोठाई वई। ढोरो नारो जे नौजवाननि पारां कलंकर ढंग रिहाण मुशाइरे में क़ौमी शाइरनि हाजी सांद, हरचंद सागर, साईंदाद मंगरियो, कासिर अकबर मेमण ऐं ॿियनि शाइरनि शाइरी पेश करे महफ़िल खे सरूर बख़्शियो। सकाफ़ती रिहाण में ढोरो नारो डिग्री कॉलेज ऐं गुलाम नबी शाह हाई स्कूल जे शागिर्दनि टेबलोज़ पिणु पेश कया। जॾहिं त रिहाण में सकाफ़त खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह, अदीब इसाक समेजो ऐं अमीर आज़ाद पांवर पिणु शिरकत कई। उन मौक़े ते सैयद सरदार शाह ॻाल्हाईंदे चयो त कलानकर ढंढ कुदरती हुस्न जो हिकु नमूनो आहे। भिटनि जे विच में एॾो पाणी हुजणु दुनिया लाइ हिकिड़ी नई शइ आहे। सरदार शाह चयो त सकाफ़त जो ॾिहाड़ो 1 डिसंबर ते मल्हाइण सिंधी मीडिया जो बहितरीन क़दम आहे। हुन चयो त सिंधी सकाफ़त जो ॾींहुं सिंधियुनि जो आलमी ॾींहुं बणिजी वियो आहे। उन मौक़े ते तकरीब खे ख़िताब कंदे जसकम अॻवान अमीर आज़ाद पांवर चयो त दरिया तहज़ीबुनि जा ख़ालिक हूंदा आहिनि। हुन चयो त सकाफ़ती ॾिहाड़ो कलंकर ढंढ ते मल्हाइण साराह जोॻो अमल आहे। प्रोग्राम जे आख़िर में क़ौमी रागी उस्ताद रफ़ीक फ़कीर, अला बचायो फ़कीर ऐं जवाद फ़कीर पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदे महफ़िल खे झूमाए छॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk